जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। ज़बान संभाले ॻाल्हाए अयूब, न त ज़बान काकड़े खां छिके ॿाहिरि कढंदोमांइ। बस कमीना अदा मूंखे राणीअ जो संग घुर्जे। हिकु हफ़्ते जी मोहलत थो ॾियां, कीअं बि कर इहो संग कढ, न त वॾो गंद थींदी अदा। केरु सम्झाए हिनखे, केरु सम्झाए? हाणे हिन कमीने अयूब जो बिलो करणो ई पवंदो। सॼे ॻोठ में बाबा साईं वते थो तव्हांजी गिला कंदो। असां रईस लाइ वतूं था नांगनि जे ॿिरनि में हथ विझंदा। छा इहो नंढड़ो कम बि असां लाइ रईस न कंदो? अयूब जेकॾहिं पेरनि ते नथो अचे त खॾ में हणोसि। अयूब खे झुकाइण मां कहिड़ो फ़ाइदो? अञा न के सिंग थींदा आहिनि छा? या वरी तोखे दोल ते ॾोकोणी ॿुधाए त मां नथो हलां। हाणे ॿुथ परे कर, वक़्तु थो जान करी। बाबल साईं हाणे का कयो मुड़सी, बाक़ी ॻोठ में तव्हांजो रोब ताब वञे वधो ख़तम थींदो। इहो मुंहिंजी छूट जो नतीजो आहे। हाणे छूट ख़तम, सभिनी खे जुतीअ जे नौक ते रखंदुसि। ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। पठाणी का अहिड़ी सलाह ॾे जो इन मुराद मामा जान छॾायां। इहो ने भागो कॾहिं बि कोन मुड़ंदो। ॿ टे चकर अम्मा हुनजे घर ॾांहुं खणी वई आहे, तॾहिं बि न मुड़ियो। इनखे मार का पए, इहो वॾो ॾिंगो आहे। हिनखे तूं ऐं मां असां छा थियूं करे सघूं? इहे पंहिंजो पाण खे वॾो ठाहूको सम्झंदा आहिनि। पठाणी जेतिरो इन्हनि जे घर ॾांहुं खणी वेंदासीं ओतिरा आकरा थींदा। इन करे मां तोखे इहा सलाह थी ॾियां, इहो मुराद जिथे बि मिले न, हिन सां ॻाल्हाइजां न, वाट मटाए हली वञजां। जॾहिं हुनखे शर्म न आहे त पोइ मां पंहिंजी वाट छो मटायां? हाणे अहिड़ो मुराद सां हशर कंदसि जो हू मूंखे ॾिसी पंहिंजी वाट मटाए वेंदो। इहा तुंहिंजी भुल आहे। इहो मुराद एॾो ज़िदीरो आहे जो असांजो घर खां ॿाहिरि निकिरण ई हराम करे छॾींदो। ज़िदीरो आहे त पंहिंजे लाइ हूंदो, असांखे खाराए थो छा? एतिरो को मोतबर थोड़ी आहे जो असांजो घर खां ॿाहिरि निकिरण हराम करे छॾींदो। जेकॾहिं अञा बि न मुड़ियो न त मां अहिड़ो हशर कंदीसांसि जो ॾेहनि खे ॾस ॾींदो। त पोइ हुन सां छा थींदो? जेकॾहिं हूंदो हया शर्म वारो न त ॿीहर ईअं तंग न कंदो। मुराद में हया ऐं शर्म आहे किथे? तूं चवे सच थी पठाणी। जेकॾहिं हया शर्म वारा हुजनि हा न त ॻोठ जी न्याणियुनि खे ईअं तंग न कनि हा। तॾहिं त चवां थी, उन सां जेतिरो ज़िद कंदीअ ओतिरो ई तुंहिंजी गिची में पवंदो। ऐं जिथे बि मिले न तूं हुनखे ॾिसजांइ न, पाणी हली हली आसरो पले वेंदो। जेकॾहिं हो मुड़ण वारो न आहे त मां बि मुड़ण वारी न आहियां। मां हुनजो हिन घिटीअ मां गुज़रण हराम करे छॾींदसि। ॾिसजांइ तूं पठाणी, सम्झी हलाए छा तो पंहिंजो पाण खे। जानो छोरी जी ख़बर पई? न बाबल साईं, अयूब हुयो पंहिंजे फगन में, बाक़ी ॿियो कोई अहिड़ो मिलियो कोन जंहिंखां ॼाण वठां। वरी छा थियो सोट? लाल खान हिकिड़ी सुंदरी पसंदि अची वई आहे। सोचां थो त रिश्तो घुरी वठां, ऐं उन खां पोइ उन सुंदरीअ सां निकाह कयां। हूअं बि आकिल खाना तव्हांखे शादी करणु घुरिजे। पहिरीं घरवारी मां त तव्हांखे औलाद कोन थियो, मरहूमा भाॼाई गुज़ारे वई त तव्हां ॿी शादी जो सोचियो ई न। सोट तव्हांजी हेॾी सारी मिल्कियत बग़ैर वारिस जे आख़िर केॾांहुं वेंदी? सच पुछे न सोट, तुंहिंजे इन फ़ैसिले ते मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। इन्हीअ करे त सोट जानूअ खे चवां थो त जांच करे ॾे। जानू जांच जीअं करे अचे त तोखे मोकिलिया, जीअं तूं रिश्तो उन्हनि खां घुर। बाबल साईं, पोइ भला सुभाणे साईं मां इन कम सां लॻी वञा? जानू 2-3 ॾींहंनि में इहा जांच करे ॾे।
उन खां पोइ सोट लाल खान खे रिश्ते जे लाइ मोकिलींदुसि। ॾिसूं था त रिश्तो मिले थो या न। सोट उहे कहिड़ा बदनसीब हूंदा जेके तोखे रिश्ते ॾियण खां इनकार कंदा। सोट जेका छोकिरी हिन हवेलीअ में ईंदी उहा त राज कंदी, राज। ॾिसूं था लाल खान त छा थो थिए। हा भले साईं, 2 ॾींहंनि में तव्हांखे इहा सॼी जांच करे थो ॾियां। जानू जान ॾेई बि तव्हांखे रिपोर्ट ॾींदो। मासी, जेकॾहिं तुंहिंजो एॾो ई ज़िद आहे न त मां तोखे जवाबु कोन थो ॾियां, पर ही वक़्तु शादीअ लाइ सही न आहे। कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो। मां मञा थी दुश्मनी वरी कर खयो आहे। मां कयां त कयां छा? आख़िर केसि ताईं इंतज़ारु कयां? मूंखे सम्झ में नथो अचे इहा दुश्मनी आख़िर कॾहिं ख़तमु थींदी। इहा दुश्मनी चाचे ऐं बाबे जे हूंदे कॾहिं बि ख़तमु कोन थींदी। अरे छोरा, मुंहिंजो नालो न वठ। कहिड़ो तो कातन वारनि खां पलांत कया आहिनि ऐं उन्हनि ते बंदूकूं हलायूं आहिनि। बाबा, जीअं ई तो हलणु शुरू कयो आहे न, वरी कादन वारनि खे चुंगू ॾींदे। असां जेतिरी कोशिशि कयूं था दुश्मनी टारण जी न, तूं ओतिरी दुश्मनी वधाइण जी तो करी। अरे ठहियो ठहियो, न मां ई दुश्मनियूं वधायां थो न तोखे चयो अथमि त वञी पलांत कर। बसि बा, बसि कयो हाणे, बसि कयो। जेकॾहिं तव्हीं हाणे पंहिंजा पाण में बहस कंदो न, मुंहिंजूं ॻाल्हियूं त हिते ई रहिजी वेंदियूं आहिनि। मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ी तारीख़ था मूंखे ॾियो। मासी, मां त एतिरो ई थो चवां त फ़सुलु खणण ताईं मूंखे मोहलत ॾे। ना बाना, ईअं न कर, एतिरो इंतज़ारु नथा करे सघूं। मासी, तूं वञी तयारी कर। जॾहिं बि दिलि चवई न, तूं ॼञ वठी अचिजांइ। ठीकु आहे मासी, तूं ही महीनो छॾे, तूं नए चंड जी का बि तारीख़ रख, असां तयारी करे छॾींदासीं। ठीकु आहे अबा, अॻे महीने जी 12 तारीख़ खां ॼञ वठी ईंदुसि। तव्हां पंहिंजी तयारी करे छॾियो। ॿी ॻाल्हि अबा, शादी सादगी सां कंदासीं। चङो, पोइ आऊं हाणे हलां थी, तयारी करे छॾिजो। हा ठीकु आहे मासी। तूं आख़िर सुधरंदे कॾहिं ऐं कॾहिं असांखे पंहिंजो सजण सम्झंदे? हयात ख़ान, तोखे सजण मां तॾहिं सम्झंदुसि जॾहिं हिननि कातन वारनि जा कंध अयूब जे कदमनि में किराईंदे। ही ॾाढन जो थी ॾे, ही ॾाढन जो थी ॾे। अयूब, मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां, इन जो इहो मक़सदु हरगिज़ कोन्हे त तूं मुंहिंजे पर पुठ वेठो मूंखे घटि वधि कराए ऐं मुंहिंजे हमराह कहिड़ो ॾोह कयो जो तो हुन मथां हथु कयो। तूं छा तूं सम्झी त तुंहिंजे वोटनि जी मूंखे लोड़ आहे तॾहिं फ़ैसिले लाइ तोखे मिनथू थो कयां? पाण वटि रखी इहे पंहिंजा वोट, मूंखे तुंहिंजे वोटनि जी का ज़रूरत कोन्हे का। ऐं आख़िरी दफ़ो थो चवां तोखे त इहे ॾिंगायूं छॾे ॾे, मज़े मोहबत सां रहो हिन ॻोठ में। पर जे तूं अञा बि शरारतुनि खां न मुड़े त पोइ हुन जो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदी। तोखे त ख़बर आहे न, हयात ख़ान उहो हाथी आहे जेको लत ई हिक रखंदो आहे। हमरा पूरो कहिड़ो अंजाम? बबुड़सर कातन वारनि मारिया। बबुड़सर तव्हां माराए छॾियो। वध में वधि तव्हां
इहो ई करे सघो था या अञा इन खां वधीक को अंजाम ख़राब थींदो। तूं आख़िर सुधरदे कॾहिं ऐं कॾहिं असांखे पंहिंजो सजण सम्झंदे? हयात ख़ान, तोखे सजण मां तॾहिं सम्झंदुसि जॾहिं हिननि गातनि वारनि जा गंध अयूब जे कदमनि में किराईंदे। अॼु ताईं अयूब मां ॿिन्ही धुरियुनि खे बराबरि जी नज़र सां ॾिठो आहे। हयात ख़ान, इहो त सिर्फ़ु चवण जी हद ताईं आहे। बाक़ी जेको तव्हां असांखे भायो पिया इहो त अयूब वारी काप ॾिसे पियो। इन खां अॻु गादन तुंहिंजो कंध लाहे छॾींदो, इहो सम्झी छॾ त शेरू वॾो शेरड़ अथई। अच्छा, गादन कंध लाहे छॾी? हयात ख़ान, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तोखे ॿियो को कमुकार आहे या मूंखे तूं हिते धमकाइण जे लाइ घुरायो आहे? इहा ई त तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। मूंखे इहो ॿुधाए त मां तोखे आख़िर धमकाईंदुसि छो? मां त चाहियां थो त अञा बि हिकु दफ़ो कोशिशि करे गादन खे ई तव्हांखे ठाहियां। फैसले जो वक़्तु ख़तमु थी वियो। बाक़ी हा, जेकॾहिं तव्हां मूंखे सॼण सम्झो था न त पोइ धुर बणजण जी कोशिश न कयो। असीं ॼाणूं, गादन वारा ॼाणनि, इहो असांजो पंहिंजो मसइलो आहे। तव्हां विच में न अचो, इहो तव्हांजे लाइ बहितर थींदो। मुड़ बेली मुड़, छो थो ॿीहर दुश्मनी जी बाहि खे भड़काई? हयात ख़ान, जेसि ताईं अयूब जे सिरीअ में साह गादन वारनि खां मां औलाद जी कोशिश कंदो रहंदुसि ऐं इन्हनि खे ॿुधाईंदुसि त अयूब आड़ी काप आहे, आड़ी काप। ही कोन सुधरंदो। अयूब जे तूं आड़ी कापान हयात ख़ान जी हाथीअ ते हाथी लत ई हिक रखंदी। हाणे इहो ॿुधा त शहर कॾहिं थी वञी ॾाज वठण लाइ? अरे अबा वेंदुसि, आउं त चवां थी सुभाणे ई वञा। रोज़ रोज़ त हाणे चकर लॻंदा, पर अञा त ॾींहं पिया आहिनि न। ॾाढी छोकिरा तोखे तकड़ आहे। आजो ई ज़नाना वखर खुटण जा ई न आहिनि। तूं पंहिंजी तयारी सुभाणे खां ई करे छॾ। तूं इन कम मां जान आज़ाद कर त पोइ छोकिरे खे चऊं त शादी जी तयारी करे। न बाबा न, वॾो काज कोन कंदासीं। जेकॾहिं वॾो काज न कई न त छोरीअ खां बि अंगूठो अथई, अंगूठो। अदा भली करे आए। पुछंदीअ अदा किथां पिया अचो? इतां ई पियो थो अचां, ॿियो वरी किथां थो पियो अचां। ॿुधुमि त तव्हांखे शादीअ जी तारीख़ मिली आहे। सोचुमि त तव्हां वटां थी अचां, मुबारक बि ॾेई अचां तव्हांखे। हरूभरू किथे मयारी नथी पवां तव्हांजो। चाचा, तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं हिते आहीं। इहा कुर्ब कंदो कर असांजे मथां। बशीर, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। शादी ऐं काज धाम धूम सां थियणु खपे त जीअं मां दुश्मननि जे हियांव ते मुंग डरिया मुंग, उन्हनि खे ख़बर पए त अयूब आड़ी काप आहे, आड़ी काप। पर चाचा, तोखे त ख़बर आहे त असां मिसकीन माण्हू आहियूं, एतिरो ख़र्च किथां कंदासीं? अरे ठहियो मिसकीन हूं, पिनो था पिया छा? अरे धण बकरिन जो बीठो थई। चाचा, जे बकरियूं विकिणंदुसि त गुज़र सफ़र किथां कंदुसि? मां को बहानो ॿुधणु नथो चाहियां। ॿुधो, जेकॾहिं भत वॾो न कई ऐं राग रूप न कराई, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। ॼञ दर तां वापसि मोटाए छॾींदोसां। इहो अयूब जो तोसां वचन आहे। अयूब आड़ी काप, हाँ आड़ी काप। काज वॾो थियणु घुर्जे। हाय हाय,
वरी ही नई मुसीबत साला खड़ी करे वियो। हाणे इहो असांजी जान निभागो छॾींदो ई कोन। अॼु ख़बर पई अम्मा चाचा अयूब जहिड़ो फॾाई हिन धरतीअ ते ॿियो लभंदो ई कोन। अयूब सौती नथो तूं सलाह ॾे त छा कर सौती हुजे साण कॾहिं कोई न अयूब उहो कॾहिं कदन इहो अयूब सुधरण जहिड़ो ई न आहे। हाणे त रईस खे बि घटि वधि थो ॻाल्हाए। शेरू जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इन अयूब खे आकिल खान जूं टीकरियूं आहिनि तॾहिं त हंबोशियूं थो वणे ऐं शमे ई न आहे। अयूब जो जेसि ताईं घर मां निकिरणु हराम न थींदो न तेसी ताईं हे कोन मुड़ंदो। कुझु बि कर कादन पंहिंजो कहर ॾेखारीस या ज़िंदगी ज़ार करीस इन जूं टंगूं भञी घटि भेड़ो करे ॾेखार। हाणे इन अयूब खे वधीक मां बर्दाश्त नथो करे सघां। ठीकु आहे रेस सुभाणे सभु कम पासे ते करे लॻूं था अयूब जे पोयां। कादन ॿ टे ॾींहं रुॻो अयूब खे डोड़ायोसीं न त होश ई ख़ता थी वेंदसि। इहो निभागो मरंदो मरी वेंदो पर सुधरंदो न। पाण त 24 कलाक आज़ार में आहे पर असांखे बि आज़ार में विझणु थो चाहे। रेस परवाह न आहे अयूब जे खून मां बि जान छॾाए वठंदासीं। न मारजोसि न बाक़ी हालत अहिड़ी कजोसि जो सिर्फ़ सफ़ा मौल जहिड़ी हालत हुजेसि। मूंखे अहसासु थिए हयात खान उहो हाथी आहे जेको लत ई हिक रखंदो आहे। अम्मा जल्दी घर जो कमकार करे वठ ऐं उन खां पोइ भाउ जे लाइ 2 टे मानियूं पचाए रखजांइ। तूं कारे थी वञी अम्मा? आउं वञा थी तुंहिंजे मासात वारनि जे घर। उतां ज़ुबैदा खे वठी दर्जियाणी वटि वेंदसि कपिड़नि जी माप ॾेई अचांसि न। अम्मा अञा कपिड़ा वरता ई न आहिनि अॻु में तूं माप ॾियण थी वञी। हाय हाय ही जेके 10 जोरा मूं टारे रखिया हुआ ॾेखारिया तो हुमई कल्ह उहे ॾेई अचांसि न पोइ वरी ॿिया बि वठंदासीं। वञ भले वञ अम्मा किथे ईअं न थिए त सिजलाए अची। अम्मा अॼु वञा पई उते माण्हू थोरी देरि कचहरी कंदो दर्जियाणी वटि वेंदसि अॼु बसि ज लहे ई लहे। अम्मा इहा त मूंखे ख़बर आहे त जाॾे वेंदी आहे उते गुम थी वेंदी आहे। हाणे जल्दी मोटण जी कजांइ। इंदुसि को राति उते कान थी वञी चिक। गोर पहुंचो खराब कर दे बाबा बड़े कहरा कल आते के पादर आयो अज वारी मोरे छोकरे के पादर आयो बड़े कहरा और असा ही गाजे त घटी जी थोड़ी वरी दीदा सुबाड़े सोठल के सटको असा द पादर खाई खाई निस्वा थी विंदा से जोरी जाती था केड़ो असा जो कंड जो जहाज बुडंदा। बस चाचा बस खुदा के वास्ते माठ कर। अगे ही सोचे सोचे मुझे दिमाग तो फाटे। मां अग में ही परेशान आया वधिक मुखे परेशान न कर चाचा। वड़ेवा अन्या मां ता के तो परेशान कया वनी सब डंड जे तरे में पाओ अड़े न जिंदगी का त के किन्ने पानी जे दुबे में जी बुड्डी मरो पादर था कहने तेरे कुछ न कोन था हाणे से ही मुर्स माण्हू थिया जो पलांद कंदा बुड्डी जे करे मरो रोज रोज पादर खाई लाइन कयो घर में बीठा। अदा चाचो सही तो चवे जेकर अञा बि असां माठ कईसीं न त मुराद वारा असांजे घर में घिरींदा। मां त चवां थो मूंखे इजाज़त ॾियो हिन मुराद खे ॾियां मटो हिकु। सो ढल अरे बाबा ये समझ तो न गोरा खाना जी इज्जत वही ढूंढ किथे दस गैरत हुजे ज्यादा पला तो करे ना। बाबा तू भी कमाल तो करी अगे ही सोट परेशान आ तू अन्या को के परेशान तो करी। मां वरी केड़ो परेशान तो कया मां तो या कहानी पे तो समझाए से बाबा पलांदो कयो पर मुजी गाल एक कन खां बुधी बे कन मां कढी था छडने। माने दुश्मनी जी बाह के विसाइण तो चाहिया पर एक तरफ तू आई बे तरफ बापू ऐं टे तरफ कादन जेस ताईं यो कादन पंहिंजे अखियुनि सां वॾो को नुक़सान न ॾिसंदो तेस ताईं उन जी दिलि खे बि सुकून कोन मिलंदो।
ही डाढ़न जो थी दे कल कादन वारन मुझे छोरे के दर ते भी कुटियो ऐं गोहर जे मथे तका जूका न सुरी अञा परेशान न थिया घबराए न न घबराए अमरान सां ॻाल्हायो आहे 2-3 ॾींहंनि में पहुची वेंदा पोइ कादन वारनि खां समूरा प्लांत ॻाए वॼाए वठिजो पाण संभाले वे ही डाढ़न जो थी दे तू पाण संभाले वे ही डाढ़न जो थी दे